अस्सलामुअलैकुम साथियों, हक मौजूद इंडस्ट्रेक केबल का साथियों, अगर तव्हां असांजो यूट्यूब चैनल इंडस्ट्रेक अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त बराए महिरबानी पहिरियां हिनखे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन ज़रूरु दॿाईंदा त जीअं तव्हां असांजा वीडियोज़ ॾिसी सघो सभ खां पहिरीं। साथियों, गुज़िरियल वीडियो में असां सिखिया हुआसीं बूटेबल यूएसबी कीअं ठाहिजे। त साथियों, बूटेबल यूएसबी ठाहिणु असां सिखी वरिती आहे। हाणे हिन वीडियो में पाण सिखंदासीं त विंडोज़ 8.1 जी प्रोडक्ट की खे बाईपास कीअं कराइजे। दोस्तों, तव्हांखे आउं ॾेखारियां थो, ही पंहिंजी जेका पाण यूएसबी ठाही, हिन में सेटअप खे रन करे ॾिसूं था त तव्हां ॾिसंदव जीअं सेटअप रन थींदो त हीअ अॻियां पाण खां प्रोडक्ट की घुरंदो। साथियों ॾिसो, जेसि ताईं असां हिनखे प्रोडक्ट की न ॾिनी आहे तेसि ताईं हीअ अॻियां कोन वधंदो। त उनजे करे दोस्तों, अॼु पाण सिखंदासीं प्रोडक्ट की खे बाईपास कीअं कराइजे। उनजे लाइ साथियों, तव्हां वीडियो आख़िर ताईं ज़रूरु ॾिसिजो। वीडियो आख़िर ताईं ॾिसणु हिनजे करे लाज़मी आहे जो तव्हां सम्झी सघंदा त प्रोडक्ट की खे बाईपास कीअं कराइबो आहे। नोटपैड ओपन करे उन में हिकिड़ो नंढड़ो कोड आहे, उहो लिखंदासीं। इहो कोड मां डिस्क्रिप्शन में छॾे थो ॾियां, उतां तव्हां कॉपी करे नोटपैड में पेस्ट कंदा ऐं हिनखे फाइल सेव एज़ ते क्लिक करे ei.cfg फॉर्मेट में हेठि हिनखे ऑल फाइल्स करे पोइ हिन जो फॉर्मेट CFG ॾींदा ऐं हिनखे कंहिं बि लोकेशन ते तव्हां सेव कयो। ऐं हिन वक़्तु डेस्कटॉप ते सेव करे रहियो आहियां इहो। त दोस्तों, हाणे डेस्कटॉप ते ॾिसूं था त इहा फाइल असांजी ei.cfg तयारु आहे। हिनखे कॉपी करे पोइ जेका असांजी बूटेबल USB आहे उहा ओपन करे उनजो सोर्सिस फाइल्स में पेस्ट करे छॾियो। हुनखे जीअं असां पेस्ट कंदासीं त हीअ हिते अची वेंदी। पोइ हिनखे बंदि करे हिकिड़ो भेरो ॿीहर हिनखे रन करे ॾिसूं था त जेको आहे सो हाणे असांखां प्रोडक्ट की घुरे थो या न। दोस्तों, हीअ सेटअप रन कयो मूं, हाणे ॾिसूं था त प्रोडक्ट की घुरे थो या न। साथियों ॾिसो, वी आर गेटिंग अ फ्यू मिनट्स थिंग रेडी, मतिलबु त प्रोडक्ट की हाणे नथो घुरे। सो साथियों, वीडियो पूरो ॾिसण जे लाइ महिरबानियूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो तव्हां त सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं वीडियो सुठी लॻी हुजे त लाइक ज़रूरु कजो। कमियूं कोताहियूं कमेंट बॉक्स में नोट कराईंदा। महिरबानी।